पप्पा ॾियारी कॾहिं आहे? ॾियारी त ई पंहिंजो 30 अक्टूबर हा 30 31 ऐं पहिरीं 30 अक्टूबर ॾियारी थी 30 तारीख़ हा बराबरि पप्पा यादि अची वियो हा 30। छो न न न ईअं ई पर छा थींदो न लास्ट ईयर ते न पप्पा असां महीनो पहिरियों फटाका ॿारण चालू कंदासीं। महिरबानी करे न फालतूगिरी बंदि कर। उते तुंहिंजे मामे मिटी माटी चालू करे छॾी आहे ख़बर आहे न। सुभाणे कंहिं लंघंदे में ॾिसी वरिते ऐं छा चवंदा माण्हू छोकिरे जी शादी जी उमिरि लॻी पई आहे ॿाहिरि बि फटाका थो ॿारे। न पप्पा हाणे वॾा थी विया हाणे कीअं ॿारींदासीं यार। महिरबानी करे थोरो कम ते बि ध्यानु ॾे। अरे पंहिंजो सुठो थो यादि ॾियाराए मम्मीअ सत करेसि अंधेरी मम्मी हा हेॾां ॿुधायो 2 मिंट हेॾां त अची वेह त हिते कमु छा कराइणो आहे ॾियारीअ ते यार 20 ॾींहं पहिनि ख़ाली। हेॾा मूंखे सोचे ई चकर था अचनि। हिते मां सफ़ाई चालू न कई आहे हुतां मुंहिंजूं मायूं गांव थी वञनि। कमु थिए त थिए कीअं मां बि किथे फतिकी किथे फत कंदुमि। पप्पा मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे मम्मी तव्हां खां वधीक माई सां प्यारु कंदी आहे। ॿुधे छा थो चवई तोखे मन मस्ती थी लॻे कंहिं ॾींहं अची कमु कर न ख़बर पवंदे तोखे। हा हल अंधेरी कमु करे हिकिड़ो ॿुध 10-12 ॾींहं माने दुकान ते नथो घुरायांसि तूं ते कमु कराए वठेसि। हैं मान पप्पा तव्हांखे साल बि ईअं ई कयो मूंसां मां न कंदुमि। वरी नाटकबाजी ॾिसे थो न मम्मी अकेली आहे हिते माई बि कान्हे। अरे यार पप्पा तव्हांखे ख़बर न आहे त घर में कहिड़ा कम हूंदा आहिनि। अॻे साल माई सेटी बि साफ़ करे 2 कलाक मां गादेलो पकड़े बीठुमि गंजी चटी पाए करे। त माना कोट पिया बीहणो तोखे। अंधेरी ॿुध कोट कढी ॾेसि कोट पिया चढ़ंदो पस्ती ते चाढ़े करे ॾियारा लारास पोइ तूं हुन खां बसि ख़ुशि। पप्पा यार तव्हां चुप कर निक मां किथां आहियां। छॾियो सिॾा कंहिंखे क़दुरु न आहे मुंहिंजो हिते। मूंखे ई लहणो पवंदो मां सफ़ाइयूं बि कयां तव्हांखे रोटियूं बि खारायां तव्हांजा बाथरूम टॉयलेट बि साफ़ु कयां उन खां पोइ बि कंहिं क़दुरु न थींदो हिते। शांती कयो हाणे माई ॻोल्हियूं था हिकिड़ी काई न काई मिली वेंदी 2-400 मथे ॾींदासीं। ॿियो छा करिणो आहे? हा पप्पा हाणे धनतेरस ईंदी न अलाए केरु चए पियो धनतेरस ते कुझु न कुझु शइ वठिबी आहे घर लाइ। पप्पा छा वठंदा असां? तोखे मां चंपल वठी ॾींदुमि। अलाए कंहिं चंपल ठाही न दुनिया में।